मसूबुरगढ़ी का महबूब अलगारी की रिपोर्ट मुताबिक मसूबुरगढ़ी गोठ साहब खान नोंदाणी में रोशनी इनक्लूसो कंपनी फाउंडेशन के अगवान इमाम बख्श नोंदाणी तरफा बेसिक डेवलपमेंट फाउंडेशन अगवान इल्ताफ महेसर के आज ॼाणो ॾिनो वियो ऐं सिंध जे सकाफ़त लूंगे जो तोहफ़ो पेश कयो वियो। उन मौके ते रोशनी इनक्लूसिव कम्युनिटी फाउंडेशन के मेंबरन गुलाम हुसैन नूदानी, शिराज नूदानी, रमजान दल, लियाकत मीरानी गोठ के मोअज़्ज़िन वडेरो शाहनवाज नूदानी, शौकत अली नूदानी ऐं ॿियनि तरफ़ां अल्ताफ महेसर के अजरकूं पारायूं वयूं। उन मौके ते आयल मेहमाननि अल्ताफ महेसर खिताब कंदे चयो त रोशनी इनक्लूसिव कम्युनिटी फाउंडेशन हैदराबाद ऐं आसपास के इलाइक़नि जे स्पेशल माण्हुनि लाइ हीअ तंज़ीम जोड़ी वई आहे, जंहिंमें इलाइक़े जा जेके स्पेशल माण्हू आहिनि उन्हनि जा बुनियादी हक़, माज़ूरी वारा सर्टिफिकेट कार्ड ऐं नौकरियुनि लाइ जेकी परेशानियूं पेश अचनि थियूं उहे तंज़ीम जे अॻवान इमाम बख्श नूदानी ऐं मेंबर हल कराइण जी कोशिश कंदा। जॾहिं त प्रोग्राम में ॻोठाणनि बि वॾे अंग में शिरकत कई।